नाज़रीन बुलेटिन में अवां खे अहम ख़बर ॾींदा हलूं त पाक फ़ौज जे तर्जुमान मेजर जनरल बाबर इफ्तिख़ार चयो आहे त भारतीय विंग कमांडर अभिनंदन जी गिरफ़्तारी ऐं आज़ादी वारे मामले खे कंहिं ॿिए शइ सां ॻंढणु अफ़सोसनाक आहे। भारत जो गुज़िरियल ॾींहं वारो बयानु हक़ीक़तनि जी उबतड़ आहे। गुज़िरियल ॾींहुं अहिड़ो बयानु ॾिनो वियो जंहिं में मामले खे दॿाइण जी कोशिश कई वई। DGISPR मेजर जनरल बाबर इफ्तिख़ार प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त अभिनंदन जी आज़ादी खे कंहिं ॿिए मक़सद सां ॻंढणु गुमराह करण जी कोशिश कई वई आहे। पाकिस्तान तरफ़ां जनेवा कन्वेंशन तहत अभिनंदन खे आज़ाद करण वारे फ़ैसिले जी सॼी दुनिया वाखाण कई हुई। हुन वधीक चयो त पाक फ़ौज समूरनि चैलेंजिस खे मुंहुं ॾियण लाइ तयार आहे। पाकिस्तान कंहिं बि क़िस्म जी अगभराई जो मुंहुं तोड़ जवाब ॾींदो। नाज़रीन अवां खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त पाक फ़ौज जे तर्जुमान मेजर जनरल बाबर इफ्तिख़ार चयो आहे त भारतीय विंग कमांडर अभिनंदन जी गिरफ़्तारी ऐं आज़ादी वारे मामले खे कंहिं ॿिए शइ सां ॻंढणु अफ़सोसनाक आहे। भारत जो गुज़िरियल ॾींहं वारो बयानु हक़ीक़तनि जी उबतड़ आहे। गुज़िरियल ॾींहुं अहिड़ो बयानु ॾिनो वियो जंहिं में मामले खे दॿाइण जी कोशिश कई वई। DGISPR मेजर जनरल बाबर इफ्तिख़ार प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त अभिनंदन जी आज़ादी खे कंहिं ॿिए मक़सद सां ॻंढणु गुमराह करण जी कोशिश कई वई आहे। पाकिस्तान तरफ़ां जनीवा कन्वेंशन तहत अभिनंदन खे आज़ाद करण वारे फ़ैसिले जी सॼी दुनिया वाखाण कई।